खां न जेसी ताईं सूबेदार सोडल जो खीसो गरम नथो थिए न तेसी ताईं तूं ॾोही आहीं। पर तूं फिक्र न कर, तुम्हारी भेण वॾी होशियार आहे, वाकई हुन में लाइक खान जो रूह आहे। हुन तुंहिंजी आज़ादी जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। हाणे तूं जल्द आज़ाद थियण वारो आहीं। छा इहो सच न आहे त तुंहिंजे करे मुंहिंजे भाउ गुलूअ खे नादिर ख़ान क़त्ल कयो? जी। छा इहो सच न आहे त तुंहिंजे पेट में गुलूअ जो ॿार आहे? ऐं इहो बि सच न आहे त तूं गुलूअ जी ज़ाल आहीं ऐं तव्हां ॿिन्ही वञी कोर्ट में परणो कयो? तो क़त्ल कयो आहे पिरह जे अरमाननि जो, उनजे एहसासनि जो। तू कातिल आहीं, उनजी इज़त ऐं आबरूअ जो। तू कातिल आहीं, तू कातिल आहीं। सुल्तान जे इश्क तुंहिंजी अखियुनि ते पटी ॿधी छॾी आहे। अदा ज़बान संभाले ॻाल्हाए अदा। वॾो आहे त इन जो मतिलबु इहो न आहे जेको दिलि में ईंदे ई सोचंदे। तव्हांजो रतु गंदो आहे, इन जो मतिलबु इहो न आहे त असांजो रतु बि गंदो हुजे। वॾे भाउ सां ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे। जेकॾहिं वॾो भाउ वॾी भेण खे गारियूं ॾेई सघे थो त पोइ तव्हां जहिड़े भाउ खे गारियूं ॾियणु बदतमीज़ी न आहे हूंदी? हुन गुलूअ सां निकाह कयो हुयो। तव्हांजी अखियुनि ते इहा जहालत जी पटी केतिरे टाइम ताईं चढ़ियल हूंदी? तव्हां हिकु ॻाल्हि चवां, हिन दफ़े मां कंहिंजी बि न ॿुधंदुसि, पंहिंजी बि कोन ॿुधंदुसि मां। त पोइ मुंहिंजी ॻाल्हि बि कन खोले ॿुधी छॾ परू। सदोरी खे मारण खां पहिरियां तोखे मूंखे मारणो पवंदो, मूंखे। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।